अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 9 अप्रैल। 12 थिया आहिनि मंझंदि जा ऐं अॼु मुंहिंजो बिल्कुलु मूड न हो व्लॉग ठाहिण जो। बसि ईअं ई उदासी ऐं सुस्ती आहे थोरी। सो बहरहाल उनखे मां छॾे आई आहियां, ॿाहिरि उछले आईमांसि ऐं मां कमरे में हली आयमि ऐं हिते मां पंहिंजो हे बॉक्स जेको आहे हिते रखियो आहे। कहिड़ो सुठो थो लॻे न। ऐं जेके हिन जे मथां शयूं पयूं डिफरेंट थेलियूं ऐं कपिड़ा खुलियल के कीअं, उहे सभु हिन दॿे में अची विया आहिनि ॾाढी तमीज़ सां। ऐं मथां इहा ॿी बास्केट मां हिन जे रखी छॾी आहे ऐं हीअ साइड में हिकिड़ी बास्केट आहे, अंदरि इलाही कुझु आहे, उनखे नथा डिस्कस कयूं। बहरहाल त हिन दॿे जो इस्तेमालु मां तव्हांखे ॾेखारणु पई चाहियां। त हाणे कबट में पियो बि आहे त हिकिड़ो ॾाढो सुहिणो ऐं तमीज़ वारो थो लॻे। आराम सां असां हिनखे ॿाहिरि कढी पंहिंजे मतिलबु जो जेको बि कुझु कढिणो रखिणो हुजे करे ऐं वरी हिनखे अंदरि रखी था सघूं। हितां मथां इहे ॿी बास्केटुनि लाइ रखी आहे। हीअ मुंहिंजी नेक्स्ट जेका बि रिलीव हूंदी इनशाला त उहा मां शुरू कंदमि। त जॾहिं बि फ़िलहालु त न, फ़िलहालु त मुंहिंजो सिलाई जो ज़ोर आहे हिन महिल। सो अॼु मां कोशिशि कयां थी त राजिया जो हिकिड़ो फ्रॉक सिबी वठां। कपिड़ो मां कढी रखियो पहिरियों खां ई। सो हे कपिड़े जो पीस हो, ॾाढी फाइन ऐं क्वालिटी जी कॉटन आहे ऐं बिल्कुलु गर्मियुनि में बि पाए थी सघिजे। त मां राजिया जे लाइ हीअ फ्रॉक थी ठाहियां। प्लस मां इलाही टाइम पहिरियों हीअ पंहिंजे लाइ चादर जो कपिड़ो वठी आई हुयमि। मूंखे फ्लोरल प्रिंट्स ॾाढा वणंदा आहिनि त मां इन मां पंहिंजी कमरे लाइ चादर ठाहींदमि, मतिलबु चादर ठाहींदमि, पोइ हाणे पंहिंजे कमरे में विछाई या सुराण जे कमरे में। सो फ़िलहालु त इनखे बि छॾियां थी, पर कढी रखी आहे जीअं मूंखे यादि रहे। ऐं हीअ कपिड़ो इलाही सारो बचियो आहे ॿिन्ही मां, राजिया वारे मां बि हादिया वारे मां बि। त इहो इनशाला मां वरी फ़िलहालु रखी थी छॾियां, अॻिले ऊन्हारे जंहिंजे साइज़ जो हूंदो उनजो ठाहींदमि। अॼु मुंहिंजो इरादो आहे हिन कपिड़े खे यूज़ करण जो। त पहिरियों त हिनखे भिॼाए अचां त हीअ श्रिंक थी वञे, कॉटन आहे ऐं उनखां पोइ ॾिसां थी त ॿियो छा थी करे सघां। हिन महिल थिया आहिनि शाम जा 4। राति जो मां पचाईंदमि पटाटनि ऐं मटरनि जो पुलाव, यखनी विझंदमि हुन में चिकन जी। फ़िलहालु मां हिन जो जेको आहे मसालो ठाहे मटर पटाटा विझी ऐं हिनखे भुञी थी छॾियां। उनखां पोइ जॾहिं टाइम ईंदो खाइण जो त पोइ मां हिनखे पचाईंदमि। सो पटाटा मां हिते कटे रखिया आहिनि, छिलिया कोन्हनि। अॼुकल्ह हिननि जी खल ॾाढी साफ़ु सुथरी ऐं सन्ही हूंदी आहे। हीअ यखनी आहे चिकन जी, जेका मां वटि फ्रीज़ थियल हुई, काफ़ी देरि खां कढी रखी आहे, ॾही बि रखी आहे। त इहो थींदो असांजो डिनर ऐं हिन सां गॾु मां शामी कबाब तरींदमि ऐं रायतो। ठीकु आहे, मटर पटाटनि जो पुलाव विथ यखनी, शामी कबाब ऐं रायतो। इन करे मूंखां कुझु पुॼे न पियो, मां सॼी मंझंदि रुॻो आरामु कयो आहे। त हाणे उथी आयमि त मूं चयो थोरो इहो कमु करे छॾियां ऐं मसालो ऐं बोर्ड जेको आहे सॼो रेडी करे छॾियां, त जीअं सिर्फ़ु पोइ मूंखे एंड टाइम ते चांवर विझणा पवंदा। मां 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं उनखां पहिरियों मां हे 3 फ्रॉक्स राजिया जा कटे रखिया आहिनि। हिकिड़ो त हे सन्हड़ो कॉटन जो आहे ऐं हे जेके आहिनि 2 लॉन जा आहिनि। सो हे प्रिंट जो उबतो पासो आहे। बहरहाल लेस बि कढी रखी अथमि, हिकिड़े खे लेस हणंदमि, ॿियनि खे बि कुझु न कुझु हणंदमि। ऐं हाणे वञा थी अंगण में। अॼु असांजी कम वारी छोकिरी न आई ऐं थांव त सुराण धोता, सफ़ाई असां कोन कई आहे, कोन थी पुॼे एॾी गर्मीअ में केरु एॾी रोज़ में महिनत कंदो। सो मां कुंडियुनि खे पाणी थी ॾियां, पर सभिनी कुंडियुनि खे न ॾींदमि। कुझु हे जेके साम्हूं साम्हूं उस में पयूं आहिनि ऐं उन्हनि जो पाणी जल्दी थो सुकी वञे। सो इन्हनि कुझु कुंडियुनि खे पाणी ॾींदमि, उनखां पोइ वेंदमि किचन में। हे कुझु नाज़ुक मिज़ाज ॿूटा आहिनि जेके न सही सघंदा आहिनि, घणी उञ। माशाल्लाह ॾाढी प्यारी हवा थी लॻे हिते। ऐं अॼुकल्ह मां वॉटरिंग कैन नथी खणी सघां, मूंखे डॉक्टर बार खणण खां सख़्तीअ सां मना कयो आहे ऐं वॉटरिंग कैन में काफ़ी सारो पाणी थो अचे। सो बहरहाल ज़िंदगी जो सिलसिलो हलंदो रहंदो, अलाह से ख़ैर कंदो। हिननि खे पाणी ॾियणु हिन महिल तमामु ज़रूरी हो। सुभाणे इनशाला पाइप विझंदमि त वरी सभिनी नंढनि वॾनि खे, अंदरि आहिनि ॿाहिरि आहिनि, सभिनी खे ॾेई छॾींदमि। हीअ कटिंग्स पोखियूं हुअमि मां, जॾहिं पोखी हुअमि तव्हां सां शेयर कयूं हुअमि। त माशाल्लाह हे त पहिरियों खां ई लॻल हो। हे ॾाढी पुराणी कटिंग आहे मुंहिंजी। सो हिननि कुझु नाज़ुक ॿूटनि खे पाणी ॾेई छॾियां। बोड़ मां रेडी करे छॾियो हो, त बसि हुनखे सिर्फ़ु चांवर विझणा आहिनि हुन में। पोइ जेतिरो पाणी आहे इहो पूरो खपाईंदमि। पाणी ॾेई आयमि ऐं हिते मां हे बोड़ तयारु करे छॾियो। बसि हिन में हाणे चांवर पवंदा ऐं पुलाव जा जेके बाक़ी लवाज़मात आहिनि उहे बि सभु रेडी आहिनि। ऐं हिते मां सुबुह खां हे मलाई बि कढी रखी आहे, काफ़ी सारी जमा थी वई, त हिन जो गिहु ठाहे छॾींदमि।
सो ईअं कमु पियो हलंदो रहंदो। हाणे इन सां गॾु गॾु कबाब बि तरींदमि ऐं सुरण रायतो ठाहे रखी छॾियो आहे माशाल्लाह। मानी असांजी तयारु आहे, कबाब तरिजी विया ऐं पुलाव बि हिते रेडी आहे। इन खां अलावा सुरण रायतो ठाहे छॾियो आहे। खीरा त मंझंदि जा कटियल आहिनि, बहरहाल इहे हिन महिल यूज़ थींदा। इहो छा आहे, कहिड़ो शरबत आहे? रेड शरबत। हा, तारिक आहे असां वटि तारी ते, त तारिक शरबत पीअंदो, न त मां सुरण त सफ़ा न पीअंदो। हिन महिल थिया आहिनि राति जा 8। ते सुरण जा कपिड़ा धोता पिया आहिनि ऐं मां आई आहियां ॿाहिरि निकिरी त थोरी वॉक करणु। ऐं मां सोचियमि त वॉक बि कयां ऐं तव्हां सां गॾु गॾु थोरी मां कचहरी बि कयां। त हिन महिल ॿाहिरि वञी वॉक करण जी मूं में हिमत न आहे, त मां सोचियमि त इते ई भला काफ़ी हूंदो आहे स्पेस, यानी अगरि माण्हू करणु चाहिजे त काफ़ी आहे, न करणु चाहे त पोइ बहाना न करण जा इलाही हूंदा आहिनि। सो हिते पनम ॾाढा किरिया आहिनि, एॾी हवा हुई जंहिंजी हद न आहे। सॼो ॾींहुं तमामु शदीद हवा हुई ऐं हिकिड़ो टाइम त अहिड़ो आयो जो असां आर पार ॿई दरवाज़ा लाउंज जा बंदि करे छॾियासीं, किचन वारो बि ऐं हे साम्हूं वारो एंट्रेंस वारो। सॼी मिटी थी वई आहे घर में अंदरि। छो बहरहाल टीवीअ जे साम्हूं वेही वेही मां सफ़ा ईअं पाठो करे छॾियो आहे पाण खे। छो त बहरहाल पंहिंजे मुल्क जे हालात में साह टंगियल आहे। अलाह साईं ख़ैरु कंदो। इहे त हाणे लाचारा दुनिया जो कमु आहे, जीअं इंसान खे हर क़िस्म जा फ़िकर लॻा पिया आहिनि। त मूं सोचियो थोरो तव्हां सां कचहरी बि कजे ऐं थोरी वॉक बि कजे। सिलाई कोन कई आहे अॼु, ऐं हक़ीक़त इहा ई आहे त मूंखे कोन असांजो मुल्की सियासत जो जेको हाल आहे, मूंखे उनजो टेंशन इलाही थी वियो आहे। सो ख़ैरु आहे, क्राइसिस के आया आहिनि, हलिया बि वेंदा आहिनि। त मां अॼु 3 फ्रॉक राजिया जा कटे रखिया ऐं इहो ई सोचियो अथमि त मां सुभाणे इनशाला उहे 3 सिबंदमि। ऐं हाणे मां कंटिन्यू सिर्फ़ु राजिया जा कपिड़ा सिबंदमि, जीअं उन साॻी माप ते मां मुसलसिल कमु कयां, पोइ वरी सिबंदमि हादिया जा। त इहो हलंदो रहंदो कमु। जॾहिं काफ़ी सारा सिबी वेंदमि त पोइ वरी ॿिन्ही खे मां ॾेई ईंदमि TCS ऑफिस में वञी। ऐं उहो एॾी एक्साइटेड आहे राजिया, पोइ हिन दफ़े बि मां हुनजो जेको शेयर कयो हो अनबॉक्सिंग थी करे पंहिंजे कपिड़नि ऐं गिफ्ट्स जी, त हाणे बि मूंखे चए पई पोइ तव्हां असांखे TCS जे बॉक्स में मोकिलींदव? मां चयुमि हा, पोइ असां अनबॉक्सिंग कंदासीं। मुंहिंजो हा। त बहरहाल उहो बि ख़ुशि थी थिए, एक्साइटेड आहे। इन करे बि मां जेको आहे पहिरियों इरादो न हो मुंहिंजो, ज़ाहिर माउ पीउ त हुननि जा वठंदा आहिनि न कपिड़ा। मुंहिंजो पंहिंजो शौक़ु हूंदो आहे, पंहिंजी ख़ुशी हूंदी आहे जो मां उन्हनि खे सिबी ॾींदी आहियां। त जॾहिं जो ॾिठमि त हीअ एॾी एक्साइटेड आहे ऐं वरी पंहिंजी सालगिरह ते बि उहो पोइ ईद वारा कपिड़ा पातईं, त पोइ मां चयुमि भला कयां थी। हाणे गर्मियूं अञा जीअं वधंदियूं न, मां अञा सुस्तु थींदी वेंदमि। मूंखां न शदीद गर्मीअ में कमु थींदो आहे, न शदीद सीअ में कमु थींदो आहे। ॿई मौसम जॾहिं शिदत में हूंदा आहिनि न, त मुंहिंजो सफ़ा बैटरी डाउन थी वेंदी आहे। सो बहरहाल हाणे कुझु देरि हिते वॉक कंदी रहंदमि। ॾींहं जो त पॉसिबल न हूंदो आहे, तंहिंजे करे राति जो माशाल्लाह हिते ॾाढी प्यारी थधी हवा पई लॻे ऐं मज़ो बि पियो अचे। त हाणे तव्हां खां मोकिलायां थी, छो त बसि हिते इहो ई सिलसिलो हलंदो मुंहिंजो फ़िलहाल। ऐं इंशाल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे ब्लॉग में मिलंदासीं। ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो। सुभाणे बि संडे आहे, इलाही देरि त सुम्ही पवंदमि मां। वॾो मूंखे मोकल जे ॾींहुं फ़ाइदो इहो हूंदो आहे सुराण जे घर में हुजण जो, त मां एक्स्ट्रा निंड करे वठंदी आहियां। सो इंशाल्लाह सुभाणे गॾु आहियूं, तेसिताईं अला वाही।